नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। गुज़िरियल हफ़्ते सिंध कचहरी रनी कोट में कई हुई ऐं अॼु बि असीं रनी कोट में मौजूदु आहियूं। रनी कोट जे हिन खुलियल ऐं थधी हवा वरी जेको असांजे विच में मच ॿरे थो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल महिमान ऐं असांजा जेके हितां जा आहिनि मेज़बान रहमतुल्लाह शाणी, नवाज़ कुंभर ऐं अमानुल्लाह शाणी ऐं ॿी संगत सभिनी खे जेको आहे सो हिन कचहरीअ में सलाम। संगत ख़ुशि आहियो, ख़ैर आहे, तबियतूं सही आहिनि? सो हाणे शुरूआत कयूं था। जंहिं इलाइक़े में वेठा आहियूं हीअ आहे रनी कोट। जामशोरो ज़िलो आहे ऐं तालको मांझंदा ऐं सन जे भरिसां रनी कोट तारीख़ी कोट आहे ऐं हितां जा माण्हू, हितां जा तारीख़ी ॻोठ, हितां जा रोड रस्ता। थोरी हिन प्रोग्राम में जो रनी कोट आया आहियूं त असां समेत काफ़ी दोस्त हूंदा जेके हितां जे इलाइक़े खां वाक़िफ़ न हूंदा त हिते रहणी कहणी कीअं आहे, हिते सिहत सफ़ाई या ॿिया जेके सिस्टम सहूलियतूं माण्हुनि खे आहिनि न आहिनि। मुख़्तलिफ़ परे परे जा ऐं 5-5 10-10 घरनि ते नंढा नंढा ॻोठ आहिनि, मुख़्तलिफ़ क़बीला रहनि था। उन्हनि जे हवाले सां जेकॾहिं संगत इजाज़त ॾिए त भाउ रहमतुल्लाह वेठो आहे असां सां शाणी, उन खां तफ़सील पुछूं त भाउ हितां जो कीअं सिस्टम। रहमतुल्लाह साईं, इहे हिते नंढा नंढा जॾहिं अचूं पिया त 2-3 ॻोठ हुआ के 5 घरनि ते के 8 घरनि ते, हिते कहिड़ा क़बीला रहनि था, कहिड़ियूं ज़ातियूं रहनि थियूं ऐं हिते सहूलियतूं आहिनि माण्हुनि खे, भला को सवारी, को पाणी पीअण जो मिठो या को इस्पतालूं या स्कूल, कुझु असांखे इन जे बहाने सां हिन संगत खे ऐं जेके असांखे ॾिसनि था पिया त उन्हनि खे ॿुधायो त रनी कोट में छा आहे। ज़फ़र साईं, हिते असांजे तक़रीबन सन खां वठी रनी कोट ताईं बलोच कम्यूनिटी रहे थी। उते तक़रीबन खोसा बिरादरी जा माण्हू रहनि था, गबोल कम्यूनिटी जा माण्हू आहिनि। कुझु असांजा स्टार्टिंग में शाहाणी बिरादरी जा ॻोठ आहिनि। बाक़ी सहूलियत जे हवाले सां तव्हां जेका ॻाल्हि कई त हिन दौर में जेको दुनिया जेतिरी तरक़ी कई आहे ऐं असांजो हीउ ईअं सम्झो दुनिया जो मशहूरु क़िलो आहे। सही, बिल्कुलु। दुनिया जे मशहूरु क़िलनि में रनी कोट जो क़िलो अचे थो, जंहिंमें साईं जीएम सैद जे ज़माने में उते ईंदा हुआ सियाह अंग्रेज़ ॿाहिरियनि मुल्कनि जा। साईं जन पोइ उन्हनि खे पंहिंजनि असांजा जेके वॾड़ा हुआ उन्हनि सां उठनि ते मोकिलींदा हुआ, पोइ हितां घुमी वेंदा हुआ। बाक़ी अॼु जे दौर जे हवाले सां जेका रस्ता पक्का कोन हुया, उठनि ते ईंदा हुया जी, सवारियूं बि न हूंदियूं हुयूं। अॼु जे दौर में जेतिरी दुनिया तरक़ी कई आहे, मां चवां थो त हीअ तारीख़ी माॻ आहे, हिते का फैसिलिटी कान्हे का। अच्छा, पाणी जी तव्हां ॻाल्हि कई आहे त जेको हिते चश्मो आहे पुराणो, उन चश्मे जो पाणी माण्हू पीअनि था। पाणी मिठो आहे, उहो पाणी उहो मिठो आहे। अच्छा, बाक़ी इस्पताल या तइलीमी हिसाब सां का बि फैसिलिटी कान्हे का। हिते जो ग़रीब माण्हू अगरि जेकर बीमार थिए त उन खे सम्झो था त इहे जेको 35 किलोमीटर जो फ़ासिलो आहे, उन में अगरि हयाती आहे त बची सघे थो, बाक़ी उनजी ज़िंदगी नामुमकिन आहे। अच्छा, ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन ज़िले जा तक़रीबन सुठा जेके से आहिनि असांजा जेके अॻुवान आहिनि, उन्हनि जो नज़र हिते बिल्कुलु न आहे। जेतिरो चूंडियल नुमाइंदा या हुक्मरान केरु आहे हितां जो, पंहिंजो हद जो MP MNA केरु आहिनि? साईं मलक असद साहब आहिनि। अच्छा, जी हा, सही सही, माशाअल्लाह। हिन तहलके ते जेको नज़र हुजणु खपे उहो बिल्कुलु न जे बराबरि आहे। स्कूलनि जो कीअं तालीम? न साईं, न, हिते को स्कूल जो को न आहे रुझान। इहे वीचारा जेके हिते गबोल कम्यूनिटी जा माण्हू रहनि था, उहे पंहिंजो पाण मुरादो हिकिड़ो छोकिरो उन्हनि रखियो आहे जंहिंखे पाण ॻोठाणा पघार ॾेई रखनि था। बाक़ी हिते स्कूल जो नालो न आहे। महिरबानी अवांजी रहमतुल्लाह। ॿियो कुझु को मसइलो हिन बहाने सां हिन कचहरीअ खे ॿुधायो या हिन TV जे प्रोग्राम जी मार्फत को? मां त हिते जे चूंडियल नुमाइंदनि खे अर्ज़ु कंदुसि त हिन बहितरीन असांजे तफ़रीगाह ऐं बहितरीन माॻ ते नज़र रखी उन जे लाइ जेतिरी बि सहूलियत ॾिनी वञे त हुननि जी महिरबानी बि थींदी ऐं क़दरदानी बि थींदी। बाक़ी हीअ जेके मेड़ाका आहिनि उन्हनि जो मज़ो त हीअ जेके वेठल आहिनि उन्हनि खे ई ख़बर आहे त कचहरी जो मज़ो छा आहे। अॼुकल्ह मोबाइल जी दौर, तव्हां पहिरियां ॻाल्हि कई त बाबा सभु को पंहिंजे मोबाइल में मसरूफ़ लॻो पियो आहे
ऐं ही कचहरियूं जेके आहिनि उन्हनि मां काफ़ी इंसानियत पिराए थो। इंसानियत जूं ॻाल्हियूं आहिनि जेके सुगड़ असांजा वेठा आहिनि, इहे असांजे लाइ त असां उन्हनि खे गनीमत सम्झूं था, इल्मु सम्झूं था न। वॾी महिरबानी ऐं वॾी महिरबानी। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं ऐं हीअ जेको रनी कोट जी तारीख़ या रनी कोट जे हवाले सां हिते जेके माण्हू आबाद आहिनि, नंढा नंढा ॻोठ आहिनि, उन्हनि जे हवाले सां हिकिड़ी वॾी ॾुख भरी ॻाल्हि आहे, अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे जेका असांखे रहमतुल्लाह ॿुधाई त हिते हेॾो वॾो तारीख़ी ऐं दुनिया लेवल जो क़दीमी जेको रनी कोट आहे उन जे ओसे पासे में जेके बि आबादियूं आहिनि, नंढा नंढा ॻोठ, उहे पीअण जे पाणीअ खां वठी सिहत खां वठी तालीम ताईं जेके बि बुनियादी सहूलियतूं आहिनि इंसानी, उन्हनि खां महरूम बणियल आहिनि। उहो त ठहियो, पर रोड रस्ता ही जेके बि हिते तक़रीबन 2, 4, 5 माण्हू जेके आहियूं उहे हितां जा लोकल दोस्त आहिनि, बाक़ी सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आया आहिनि। जेको जेॾो वॾो नालो रनी कोट जो ऐं परे परे खां जेकॾहिं असांजा हिननि रोडनि रस्तनि सां जिन सां आयासीं, जेका असांजा हालत थी आहे, ऐं इहा बि अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हिन सिंध TV जे प्रोग्राम जे तवसुस सां, हीअ जेके कचहरी जो प्रोग्राम आहे इन जे तवसुस सां जेके हितां जा लाॻापियल MPAs आहिनि, MNAs आहिनि, या हिन इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ीन चङा आहिनि, उन्हनि खे असां घटि में घटि एतिरो चई सघूं था त ख़ुदारा रहम कयो सिंध ते, ख़ुदारा रहम कयो सिंध ते। ऐं अहिड़ी तारीख़ी जेके असांजूं शयूं आहिनि, अहिड़ा कोट आहिनि, ऐं अहिड़नि इलाइक़नि में जेकॾहिं तफ़रीह जे लाइ जेकॾहिं तव्हां हिन खे रोडनि रस्तनि खे बहितर कयो ऐं माण्हुनि खे आसानी सां हिते पहुचायो त मां सम्झां थो त सॼी सिंध न, सॼो पाकिस्तान न, पर दुनिया जे ॿियनि मुल्कनि मां बि हिन खे रनी कोट खे ॾिसण जे लाइ माण्हू सहूलियत सां अची सघनि था, बहितरीनु हिते सयाह अची सघनि था ऐं तव्हांजी सपोर्ट थी सघे थी। पर अलाए छो, अलाए छाजे करे अहिड़ियुनि शयुनि खे विसारे वेठा आहियो। बहरहाल सिंध कचहरी जो सिलसिलो आहे। सिंध कचहरी में असां कोशिशि कंदा आहियूं त जंहिं इलाइक़े में वेंदा आहियूं त उन इलाइक़े जे बुनियादी मसइलनि खां बि सॼी सिंध खे, सॼे पाकिस्तान खे जेके प्रोग्राम ॾिसंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं। असां वटि हिन सिंध कचहरी जे प्रोग्राम में अञा महिमाननि जो जेको सिलसिलो आहे अचण जो, उहो जारी आहे। ऐं जेके बि दोस्त अचनि था भलीकार उनखे चऊं था। हिन सिंध कचहरी में, सिंध कचहरीअ जी जेका सूंहं आहे उहा ज़ाहिर आहे दोस्त आहिनि, संगत आहे, ऐं कचहरी जो प्रोग्राम आहे। हलूं वरी सुघड़नि ॾे, ऐं सुघड़ बि वेठा था ॾिसनि असांखे, असां वरी सुघड़नि खे था ॾिसूं। कचहरी हुजे, सुघड़ खे न ॿुधिजे त पोइ त इहा ॼण बेवाजिबी आहे। उतरादीअ खां कुझु ॿुधूं। उतरादी वरी थोरी महफ़िल मचा भला। बिस्मिल्लाह। सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं, जेको सिंध जो वेरी थींदो सिर उन्ही जो खणंदासीं। वाह 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 वाह। साईं जीजल असांखे ॾिनी आहे लोली, टोपी अजरक सिंधी ॿोली, तते मूर मज़ाक न सभी, बम हुजे भली साम्हूं गोली, साह बि पंहिंजो सिंध ते ॾिबो, सिंध अंदरि ई जीअंदासीं, सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं। वाह वाह। ही सुहिणा सादा सिंधी माण्हू, सिंध जा जुंग जवान आहिनि, हिन जीजल माउ जी झोलीअ में पलिया से पहलवान आहिनि, जे जंग गैरनि सां जोटींदा, चओ साथ सभई पोइ ॾींदासीं, सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं। वाह साईं वाह। साईं ॾिस पहाड़नि ते कंहिंजा पेर आहिनि, कंदा ॿेलनि जो बि सैर आहिनि, अञा शहरनि में बि शेर आहिनि, कंदा खोटे सां की न ख़ैर आहिनि, जे जीजल सां को कंदो गदारी, नसुल उन्ही जो नास कंदासीं, सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं। वाह वाह। चवे अहमद अली आबाद हुजनि शल, मारू मुंहिंजा सांगी सारा, थर ऐं काछे कचे वारा, उत्तर सिंध ऐं पके वारा, जे सॾड़ो कयूं सिंध लाइ चंडिया, पोइ हरगिज़ की न पोइ हटंदासीं, सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं, सिंध न कंहिंखे ॾींदासीं। वाह 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 ज़बरदस्त। ऐं सुघड़नि जो सिलसिलो मां सम्झां थो त जारी हुजे। हिकिड़ी वरी गुजारत थी वञे नज़ीर साईं। पंहिंजी गुजारत जूं पोइ कुझु ॿियो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। त हिंदू ना थिया पर गाह कंहिं न कया। हिंदू नाम थिया, नाम थिया, पर गाह कंहिं न कया। गाह कंहिं न कया। नाम थिया, हिंदू नाम थिया पर गाह कंहिं न कया। सुर ॿुधाए, सुर रखे ॾे। उमर मारवी। उमर मारवी। हाणे चओ। हिंदू नाम थिया पर गाह कंहिं न कया। उमर बादशाह जेॾी महिल शादीअ जा ऑफर थो करे तेॾी महिल मारी वियो हुनखे चवण आहे त हिंदू नाम थिया पर गाह कंहिं न कया। गाह कंहिं न कया, इहे बुक न कंहिं न कया, ओए न कंहिं न कया, इहे जेके चवंदा आहिनि, इहे
चिल्लर गाह बि चइबो आहे चिल्लर कंहिं न कया गाह कल कबह कंहिं न कया इहे मूंग मोठ कंहिं न कया इहे मटर चणा लोढ़ कंहिं न कया गाह कंहिं न कया छबर कंहिं न कया भतर कंहिं न कया ओइन कंहिं न कया अञा चवे थी छा थी चवे हिंदू नाम थिया पर गाह कंहिं न कया गाह कंहिं न कया मेमण जी गुज़ारिश अथई मोहम्मद अली मेमण जी गुज़ारिश थी चांडिया आई तो वञी मेमण हेॾो जागीराणी बि वेठो अथसि हा साईं जागीराणी हा हिंदू नाम थिया पर गाह कंहिं न कया गाह कंहिं न कया हाणे मारू चवे थो पई त ईअं हिंदू नाम कया नाम थिया हिंदू नाम थिया हा इहे घणा तुजार थिया हा इहे ॾाह थिया घणेई थिया पर ईअं कंहिं न संग पराया चुकाया आओ मारू चयो चए थी पई हिंदू नाम थिया हिंदू ना थिया पर ईअं गाह कंहिं न कया गाह जा की न गाह 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 पूरो गाह इहे लाणी कंहिं न कया लाणी कंहिं न कया इहे बुकन छटर कंहिं न कया छटर कंहिं न कया लूसण छटर 5 मिंट थी विया न गुज़ार पग वठी वई वार्निंग अथव गुज़ार पग वठी वई आहे मेमण हणी वियो साईं हा खोल कर वाह बिस्मिल्लाह साईं उमर बादशाह जेॾी महिल मारीअ खां शादीअ जी ऑफर थो करे तेॾी महिल मारीअ जो हुनखे चवणो आहे त अदा उमिरि हिंदू नाम थिया पर गाह कंहिं न कया हिंदू नाम वठी केसन गाह वठी ॿावर गाह बावर ॿावर अदा उमिरि केसन न थिया पर ॿवर कंहिं न कया हा वाह 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 साईं वाह 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 हा वाह वाह नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे रनी कोट में मौजूदु आहियूं असांजा सिंध जा नाले वारा सुघड़ ऐं सिंध जे परे परे जे इलाइक़नि खां आयल महिमान रनी कोट में आहियूं हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो नाज़रीन भलीकार सिंध कचहरी जे सिलसिले में ऐं रनी कोट में मौजूदु आहियूं असां सां सुहिणा सुहिणा सुघड़ मौजूदु आहिनि फ़नकार बि मौजूदु आहिनि गुजारतूं ऐं शेरो शाइरी बेत तमामु घणा ॿुधा आहिनि कचहरियुनि जो जेको सिलसिलो मूं सवेर ॿुधायो त कचहरी जेका हीअ असां कयूं था त सिंध टीवी जो इहो हिकिड़ो हूंदो आहे प्रोग्राम त सिंध जे ॻोठनि में शहरनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी अहिड़े क़िस्म जूं कचहरियूं करे नए नसुल खे पंहिंजे हिन सकाफ़त जे बाबति आगाही ॾियूं त हीअ असांजी सकाफ़त आहे हीअ ओताकूं आबाद करणियूं आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके कचहरियूं आहिनि इहे असांजे हज़ार साल पुराणियूं जेको आहे सो कचहरियूं आहिनि असां सां इब्राहिम राय मूं थर सां तालुक़ु अथसि नौजवान इताद जो अॻुवाण आहे इन कचहरियुनि जे बारे में थोरो हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं इब्राहिम साहिबु हीअ जीअं पंहिंजा इलाइक़ा हूंदा आहिनि हिन वक़्तु असां सन जे इलाइक़े में मौजूदु आहियूं ऐं रनी कोट सन हीअ वरी उत्तर अलॻि आहे वरी हेॾे जेकॾहिं लाड़ वरी हीअ तव्हांजो थर वारो इलाइक़ो अहिड़े क़िस्म जा इलाइक़नि जा वरी पंहिंजियूं रीतियूं रस्मूं आहिनि त सॼियूं सिंध जूं रीतियूं रस्मूं साॻियो ई सिस्टम आहे पर किथे किथे थोरो घणो ॿोलीअ जो फ़र्क़ु हूंदो आहे ज़ेर ज़बर जो फ़र्क़ु हूंदो आहे तव्हीं अवीं आऊं मां तूं हा अहिड़े क़िस्म जूं शयूं हूंदियूं आहिनि एॾे जेके थर जे हवाले सां हिननि कचहरियुनि खे कीअं था ॾिसनि माण्हू ऐं वाक़ई उते आहे इहो सिस्टम साईं पहिरीं जेको आहे असां वटि जाम कचहरियूं हूंदियूं ऐं हाणे बि कचहरियूं असां वटि तक़रीबन जेके पुराणा आहिनि उहे कचहरियूं थियनि थियूं पर कचहरियूं हींअर तव्हां ॾिसो मीडिया जे तरफ़ सां हिते त कचहरियूं थियूं त मीडिया ते पहुचनि थियूं पर असां वटि कचहरियूं हुते थियनि थियूं पर हुते सोशल मीडिया ते नथी अचे टीवी जा हुते प्रोग्राम जेकॾहिं ॾिठा पाण प्रोग्राम हिते कयो आहे अहिड़ा प्रोग्राम जेकॾहिं थर में कंदो त थर में शाइर तमामु घणा आहिनि सुगड़ तमामु घणा आहिनि थर जे मथां हींअर साईं सभु ॻाल्हायो पियो त थर जो जेको आहे मारवी जे मथां ॻाल्हायो पियो हुते तमामु घणियूं जेके थर में सुगड़ थियनि था पर उहे सोशल मीडिया ते या यूट्यूब ते या मीडिया जे तरफ़ सां अॻिते नथा अचनि असां चाहींदासीं त हुते हलो हींअर मच कचहरियूं थर जे जेकॾहिं भिटनि ते थियनि ऐं थर जे जेके मौसम जेकॾहिं बरसाति उठी आहे उन सावक में मच कचहरियूं थियनि त तमामु भलो रहंदो त इहो मच कचहरियूं असां वटि थर में हाणे सिंध सकाफ़त शुरू थियो त असां वटि तमामु कचहरियूं हींअर अहिड़े क़िस्म जी शुरू थी वयूं आहिनि पर हिननि प्रोग्रामनि खे सकाफ़त उजागर थिए थी माण्हुनि खे ख़बर पए थी साईं बिल्कुलु इहो तव्हांजी सिंध टीवी जी महिरबानी आहे ऐं हर ॻोठ में घर में वञे थी ऐं सिंध जूं कचहरियूं जेके बि थियनि थियूं उहो कराए थी ऐं हीअ कचहरी तमामु भली लॻी आहे ऐं मां हितां उमरकोट मां निकितो आहियां हिते आयो आहियां
हुआ पर रस्तो थोड़ो ख़राबु हुयो उन करे लेट थी वियासीं पर ही कचहरी जिते तव्हां रनीकोट ते रखी आहे हिते रस्ते पूरे में आयो आहियां मूंखे को ॻोठ नज़र न आयो आहे त तमामु ही कचहरी भली रही आहे सुगड़ हिते तमामु सुठा माशाल्लाह ॻाइण बि सुठो आहे ऐं ॿाहिरि बि दोस्त परे खां आया आहिनि हिन जो सभिनि जो महिरबानियूं पर कचहरी भलियूं थियूं आहिनि पर असां चाहियूं पिया ॾिसूं चवंदा हिन खे अॻिते कचहरियुनि खे वधायो सिंध टीवी खे चवंदासीं हिन पूरे सिंध लेवल ते तव्हां वञो ऐं थर जे कुंड बॉर्डर ते वञो त हुते बि सुगड़ हुते बि शाइर तमामु घणा आहिनि असां वटि थर में बि वॾी महिरबानी ऐं असां थर में बि करे आया आहियूं इलाही साथरियूं उमरकोट हुजे मिठी हुजे नंगर पार्कर हुजे तक़रीबन मां सम्झां थो त इलाही सिंध जे शहरनि में बहिराड़नि में प्रोग्राम करे आया आहियूं ऐं इंशाल्लाह वरी बि जेकॾहिं तव्हां चाहियो था त कोशिशि कंदासीं त थर में बि हिन ई मौसम में जल्दी में कचहरी थिए वरी हलूं सुघड़नि जे पासे ऐं सरदार खां ॿुधूं कुझु सरदार सवेर हिकिड़ी तमामु सुठी शइ ॿुधाई तंबीह जेका थींदी आहे माण्हुनि खे त बुरी संगत खां बचो ऐं सिधाई वारा कम जेके नेक कम ज़बरदस्त इहे ॾिसो न त इहे जेको सुघड़ पंहिंजी शइ ॿुधाए थो एॾी सुघड़ाइप सां जो माण्हू हुनखे मुतवजा थिए थो हुनजी हिकिड़ी एॾी लेवल रखे थो जो कहिड़ो भले हिननि जी ॿोली घणनि माण्हुनि खे असां समेत सम्झ में न बि ईंदी आहे पर हुन में अहिड़ो हिकिड़ो रिधम हूंदो आहे जो माण्हू खे मज़ो ईंदो आहे हा ॾिसां थो त हर को ॾुखायल थो ॾिसिजे कंहिंजे दर ते दुओ दुखायल थो ॾिसिजे को मिसकीन मारियल कंबायल थो ॾिसिजे कंहिंजो पीउ सतायल थो ॾिसिजे अञा बि हिनखे भरणो आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे वाह वाह चयो कंहिं कचहरियूं अबाणियूं वञनि थियूं उहे रंग राग रिहाणियूं वञनि थियूं छॾियूं पंहिंजो पाड़ो निहाणियूं वञनि थियूं वॾनि ॾोकड़नि ते विकाणियूं वञनि थियूं अहिड़े बि अज़ीज़नि खे प्यारो धूड़ धन आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे ॾिसूं था शरीफ़नि मां शराफ़त हली वई वॾनि बुज़ुर्गनि मां बि करामत हली वई जहालत जो आई त अदालत हली वई हकीमनि मां वरी हिकामत हली वई छो त थोरे सूर लाइ बि सुईं जो डज़न आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे अखियुनि खां कहिड़ी अंधेरी अचे वई औरत खे छेड़ी निबेरी अचे वई वॾे फ़ैसिले ते अॼु वॾेरी अचे वई जेका मोहे न पवंदी साजीअ रे अचे वई खुलियल ज़ुल्फ़ुज़ार गलो गुल बदन आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे चयो कंहिं त माहौल अहिड़ो रदी आहे जो नेकी जो एवज़ बदिलो वधी आहे इशारनि में मोहबत ज़ाहिर में अधी आहे कुझु केरु अॼु तो जो कुहाड़ी में गन आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे अॼोके ज़माने जा साहिब सूबेदार आहिनि जुआरी वरी जिन जा जमादार आहिनि अधो अधु वरी चोरनि साण भाई वारा आहिनि मथो तन जे वरी भूखे वारा भोतार आहिनि छो त उन्हनि खे बि तो ॾिनो कोन ॾनो आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे ॾिसूं था त हू नीगर नंढा आहिनि ॾिसण में बि ॾाढा डंडा आहिनि किन खे लठियूं त किन खे झंडा आहिनि मिली फ़क़ीरनि खे बि इहो पिनण जो फन आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे रोई यार छो थो राड़ो किथे थी अथी कम कोर्ट में त नाणो किथे थी बिना ॾोहे बाक़ी पुछाणो किथे थी जिनजी कार कोडर या बीड़ी जो पन आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे जे गुडा चोर डाकू त वञी खेल में ॾिस जे जुआरी थो ॻोल्हे त वञी कुकड़नि जी मेल में ॾिस जे ॾोहारी थो ॻोल्हे त वञी जेल में ॾिस जिन जे मथां हाकिमनि जो हुकुम आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे ॾिसूं था त नियाणियूं वयूं खेल ते आहिनि ईंदियूं वेंदियूं रश्का रेल ते आहिनि अॼु कार काहे वयूं तेल ते आहिनि हितां पंधु थोरो बसि 18 माइल ते आहिनि छो त नियाणियुनि सां गॾु नौकर न बनो आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे माण्हुनि जे मुंहनि ते छिका लॻी आहे अछनि ते कारा टिका लॻी आहे मांडूलनि जे मुंहनि खे बि धिका लॻी आहे सरवेर जो सीटियल त बेलदार बगन आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे घणो ई आबासी घुमण खे छॾे ॾे अथई पार पोयों सुम्हण खे छॾे ॾे माठ करवो मलूक जो तोॾे न कंहिंजो कन आहे तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे यार मुंहिंजो मन आहे वाह रे वाह वाह सरदार वाह आख़िर में यार खे बि चई वई हा वाह वाह ज़बरदस्त जागीरानी साहब खे ॿुधूं भला छा था ॿुधायो सर महबूब साईं सना महबूब साईं सना बिस्मिल्लाह और चो त सुरत्या सा लिख सुगड़ छा सूंहं लिखनि साजन कंहिंजो मिलंदो की न की हे मिसल महबूबन जेका सूरत आहे सोणे मिली सारा हिम जहिड़ा मन कल तनी जी कादरा पर पाण में पिरनि
उधमार मुंहिंजे अंदर में था अहिड़ी हरी तो थन वसा सारू वरना जा सिंगार सटे छॾजनि वसफ ॿुधायां थो वारनि जा मर मोमिन पिया मरकनि जीअं सवे नमूना सुबुह जो कनि तंदूं ताऊ सन जे तिर जेतिरो तजलो थिए ज़ाहिर मां ज़ुल्फनि त ताब मंझां तिलिहारीअ में ॾूरां ॾे हॾिसजनि जे खणी खोले ख़ुशीअ मां हे साजन संदा सन त दिलियूं दर्द वंदंदियूं पियूं ॿ गुण वटि ॿधजनि मोटणु तनी महाल थिए छलड़ा की न छुटनि जिन बशर वर हूर पुरियूं हुयूं पुख़्तियूं में पेचनि से त मलकत मुंहिंजे महबूब जी पिया ख़ादम ख़िदमत कनि वाह वाह महराज ते पहुचनि मलक डूटनि में हाज़ुर हुजनि मलकत मुंहिंजे महबूब जी पिया ख़ादम ख़िदमत कनि गुलाल का गाज़ी गोहर जा पिया चिलकत जीअं चुरनि चिलकनि चिमकनि चंड नमूने जीअं कंगोरूं त किरनि खुली खथूरी ख़ुशबू जंग तोड़े जबलनि कैसर कनीसर लौंग इलाची गणेशा गणजनि इहे सभु पिरीअ जे पघर मां पिया मोइतर मुल्क वञनि वाह वाह जानवर तनी जबलनि जा पिया वाटुनि ते वेहनि रोज़ा रिण माजूं थियूं छॾियो शिकार शीहनि ॿठ खयूं ॿ गुण खे पिया आहू ॾन ॾियनि हुस्न हज़रत यूसुफ जो पिया चङा आम चवनि पर अकुल वारियूं औरतूं पियूं काते हथ वढनि वरी माण्हू मुल्क मिस्र जा पिया कैदी उनखे कनि हेॾी हुस्न बाज़ार में हुया हाकिम हसीननि हुस्न वारा हिदायत अली चवे पिया टीले साण टिलनि मुंहिंजे लालण सां न लॻनि सोणा सभु संसार जा वाह वाह दुनिया जा हसीन हुजनि पर मुंहिंजे महबूब जी मटी न। वाह याकूब साईं वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन भलीकार रनीकोट में मौजूदु आहियूं ऐं सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे तमामु मुतबर मुख़्तलिफ़ शहरनि खां मुख़्तलिफ़ शख़्सियतूं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू असां सां मौजूदु आहिनि सुघड़ मौजूदु आहिनि सुहिणा सुहिणा फ़नकार मौजूदु आहिनि ऐं सुघड़नि खे बि ॿुधोसीं असां सां फ़नकार हिन वक़्तु मौजूदु आहे अली शेर छछर जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त वरी हेॾे थोरो मौसीक़ी जे तरफ़ बि हलूं ऐं छछर साहिब खे ॿुधूं। साईं छा था ॿुधायो? कलाम था ॿुधायूं इमाम दिन ॾखण जो इमाम जी बिस्मिल्लाह। वाह वाह देखा जैसा देखा वैसा दे किसने देखा कैसा देखा जैसा देखा वैसा दे किसने देखा कैसा दे जैसा देखा वैसा देखा बात
का दरवाजा है दिल खोलता कोई नहीं दीद का दरवाजा है दिल खोलता कोई नहीं मौजूद हूँ मैं हर जगह मौजूद हूँ मैं हर जगह पहचानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई मौजूद हूँ मैं हर जगह मौजूद हूँ हर जगह पहचानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं नाम किसने रख दिया मेरा ये मामदी मगर नाम किसने रख दिया मेरा ये मामदी मगर नाम किसने रख दिया मेरा ये मामदी मगर बेनाम हूँ मेरे नाम से कोई आशना कोई नहीं बेनाम हूँ मेरे नाम से कोई आशना कोई नहीं मौजूद हूँ मैं हर जगह मौजूद हूँ हर जगह पहचानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं मौजूद हूँ मैं हर जगह मौजूद पहचानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं वाह साईं वाह अली शेर शेर ज़बरदस्त ते कचहरी खे वधायूं ऐं वरी हलूं सुघड़नि ॾे सुघड़ बि वेठा आहिनि ऐं नज़ीर मेमण खे ॿुधूं था हुनुर था ॿुधायो जी सर अवल संगत खे हुनुर जे बारे में ॿुधाए त साईं थोरो त हुनुर आहे छा? हुनुर हिकिड़ी अहिड़ी ॻूढ़ी शइ आहे जेको उस्ताद सुघड़ चवंदो हा सबके सुघड़ जेको मुकमल सुघड़ हूंदो न उहो हुनुर चवंदो हुनुर जी चीर थींदी आहे लफ़्ज़ हिकिड़ा थिया मतिलबु ॿियो निकिरंदो माना बि निकिरंदी सही उन जी हा। चीर थींदी जीअं मूं चयो मुंहिंजो उस्ताद हो राणे ॿुघे जो हाणे उन खे पोइ चवां हा त राणे ॿुघे हुए हाला न हुए न त ख़ैबर वठी सेखाट ॾिनी आहे ईअं ई नज़ीर फेराए मटियारी न वञी आहे हाणे न की राणो ॿुघियो आहे न की हाला आहे न की सेखाट आहे न की ख़ैबर न की मटियारी जेॾी महिल राणो राति जो देरि सां अचे हा मूमल खे निड न पई अचे पंहिंजे भेण खे राणे जा कपिड़ा पाराए सुम्हारे राणू जे अचे त शक जे त धारियूं माण्हू सुतो पियो आहे सही हिन पंहिंजो लकुण रखी हलियो वियो मूमल जा उथी आहे तेॾी महिल पई चए हा मूमल जा उथी आहे त हाणे राणे खे मयार पई ॾे राणे ॿुघियो हुई राणू न की ॿुघियो राणा ॿुघो हुई ॼटो हुई हा वाह वाह हाला न हुए हाला कोन्हे हाल न हुई हाल न हुई न त ख़ैबर वठी सेखाट ॾी हा न त ख़ैबर सेखाट बि न त ख़बर वठी सेखत ॾींसा सेखत जेकॾहिं धारियूं माण्हू ढोई त सेखत ॾींसा वाह वाह ईअं ई नज़ीर फेराए मटियारी न वञे न की नज़ीर न की मटियारी ईअं नज़र फेराए मटियारी न वञी आहे वाह 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 हाणे साईं हुनर जो बैत आहे बिस्मिल्लाह हुनर जी माना नज़ीर साईं ॿुधाई सही पर हुनुर आहे माना लिक में ॻाल्हाइणु हा पोइ उनखे जॾहिं चीर थींदी तॾहिं ख़बर पवंदी आम माण्हू खे त छा ॻाल्हायो हुन छा पियो चवे हाणे मारूई सां थी मारूई थी उमिरि सां ॻाल्हाए चए थी आऊं ज़ातियुनि में चए थी आऊं तुंहिंजो सम्झो पर तूं त गडरो हुए शेखनि में आणे काद्यानी कई हुई बिरोही कई हुई अकबर चवे मलक चवंदई वाह वाह हाणे जॾहिं त खूह तो मारूई खे खणी अचे थो त उते थी मारूई चएसि थी त आऊं तुंहिंजो सम्झो पर न
चए थी आऊं तो जो पर तूं त गडरो है, गडरो न पर तूं तो को गुंडरो है, गुंडरो है शेखन में आणे काद्यानी कई न, शेखन में न, चए शीखुन में आणे कैद्यानी कई, वाह वाह बिरोही कई हुई अकबर चवे मलक चवंदई, चए थी बिरोही न पर चए थी बुरो ही कई हुई, ही कम बुरो कई, बिरोही कई हुई अकबर चवे मलक चवंदई, मुल्क चवंदई तोखे त तूं भेण खे खणी आयो आहे। वाह 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 बिस्मिल्लाह। ॿियो बि कुझु ॿुधाए अकबर साईं। हा साईं, हाणे सिंध ते हिकिड़ो बैत आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। त ए सिंध जा सूर्य सिंधी जवान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान, तुंहिंजी सकाफ़त तां कुर्बान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान आहे, सिंधो नदीअ जी छोली भली, जी जलमाव जी झोली भली, सिंध जी सुहिणी सिंधी ॿोली भली, मौला वधायो जंहिंजो मान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान, तुंहिंजी सकाफ़त तां कुर्बान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान। अॼु मुर्की पई आहे सिंध प्यारी, ख़ुशि आहिनि मज़दूर हारी, सारे क्यासी गार नारी, झूमे थी हीअ क़ौम सारी, खणी ख़ुशियुनि जो सामान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान, तुंहिंजी सकाफ़त तां कुर्बान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान। ही सिंध जा चंड सितारा सिंधी, वाह वणनि पिया प्यारा सिंधी, टोपी अजरक वारा सिंधी, सुहिणा लॻनि था सारा सिंधी, तो तां जिंद ऐं जान कुर्बान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान, तुंहिंजी सकाफ़त तां कुर्बान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान। ए शहज़ादा शाहज़ोर सिंधी, कचहरियुनि जा मोर सिंधी, तुंहिंजी सुहिणी टोर सिंधी, तो तां थिया मां घोर सिंधी, तूं आ मुंहिंजी जिंद ऐं जान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान, तुंहिंजी सकाफ़त तां कुर्बान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान। एकता जो ॾिहाड़ो आयो, सभई गॾिजी गीत ॻायो, झूमी नची झुमरियूं पायो, सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो, एके ॿधीअ जो करे ऐलान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान, तुंहिंजी सकाफ़त तां कुर्बान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान। अकबर उथो आणियो सुधारो, जहालत खां करियो किनारो, बचड़नि खे तालीम ॾियारो, सुधरी वियो आहे ॾेह सारो, करे ॾिस तूं दिलि में ध्यानु, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान, तुंहिंजी सकाफ़त तां कुर्बान, आला अफ़ज़ल तुंहिंजो शान। वाह 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 साईं वाह 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 ज़बरदस्त। ऐं जेको आहे सो आख़िर में हिकिड़ी जेको आहे सो गुज़ारत थी वञे, प्रोग्राम जो वक़्तु पियो आहे पुॼाणी ते, सरदार तो गुज़ारत ॾे, चांडियो आहे वरी भञदा बि चांडिया, या त मेमण मोह ॾींदुसि मूंखे त ज़ात कई बिस्मिल्लाह। हा पर आउं त कपिड़े जी हुअसि। मूंखे त ज़ात कई हा पर आउं त कपिड़े जी हुअसि। हा कपिड़े जी हुअसि, हा कपिड़े बचे 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 कपिड़े जी इगड़ी हुअसि, बचे रीढ़ हुअसि, बचे रिली हुअसि, सुर मारी आहे, सुर कहिड़ो नी उमर मारी उमर वारी आहे न। हा हा पर मूंखे त कपिड़े जी कई। हा आउं त कपिड़े जी हुयसि, अच्छा मूंखे ज़ात कई, मूंखे ज़ात ज़ात कई, कई। आऊं कपिड़े जी हुयसि, हा। कपिड़े जी रिली हुयसि, इगड़ी हुयसि, बचे। पोती हुयसि, बचे। चुनी हुयसि, बचे। कपिड़े जी भला चए थी या काई हुयसि, पहिरियां ताईं कपिड़े जी मोकिलो गुॾी बि। हुयसि, बची वई कपिड़े जी गुॾी गुॾी बचे बचे कपिड़े जी हलो कपिड़े जी हुयसि। हा मेमण कपिड़े खे जी- ॾे साईं, हा। हाणे मेमण ईंदो मुक़ाबले में जी, चांडे खां कमु चढ़ी वियो। उमिरि खे पई चए त आऊं त अछी हुई त मूंखे कारो कई। बचे 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 साईं बचे आबा हाणे बोली बस पग पगदार बुझारता पग बदती पग बधंदी साईं, पग पग बदती अहमद अली मां बाबा पाण कपिड़े- ॿुध- ॿुध। सुझार हा कपिड़े जी का कचरी, बचे कपिड़े जी रिली बि नथो चई, बचे गिंदी बि नथो चवे, बचे कपिड़े जी पोती, पहिरियां ताईं बचे हाँ कपिड़े जी राड़, कपिड़े जी तोई तुनी बचे। सिपी, गरी फाटी उबती सुबती अच्छी मेरी, बाड़ी हल्की कपिड़े आहे जी ठाही भला हिते कपिड़े हिन जी जाइ ते दवा कपिड़े जी छुर चीट, बचे कपिड़े बाफ़्तो कपिड़ो, कपिड़े जी ॿियो भला छा थो चए, कपिड़े जो को झोली, कपिड़े जी झोली, हवा अब पग बधी बस, पग वधी पग बधी साईं, हा बिल्कुलु। मूंखे ज़ात कई ज़ात जा आहिनि खंभड़ा, चएसि त मूंखे त तूं खंभे खणी वए उमिरि गंज जे मारुई, पर आउं त वर वारी हुयसि, वरो आहे कपिड़े जो, कपिड़े जो वर, वाह वाह आउं त वर वारी हुयसि। वाह साईं वाह ज़बरदस्त। नाज़रीन रनीकोट में मौजूदु आहियूं ऐं रनीकोट जा रंग, रनीकोट जी थधिड़ियूं हवाऊं ऐं ही मच कचहरियूं, सिंध कचहरी जे नां सिंध टीवी जो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र अकड़ो खे ॾींदा इजाज़त। वरी ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए प्रोग्राम में, कंहिं ॿिए शहर में, कंहिं ॿिए ॻोठ में
अवां सां थींदी मुलाक़ात। तेसि ताईं साथ सलामत, सिंध सलामत। है कोने अली जो सानी सारे जहान में, कोने मौला जो सानी सारे जहान में दा, कोने अली जो सानी सारे जहान में। मैं तेरी खबर दे दिस्तू, मैं तेरी खबर दे दिस्तू, खोले कुरान में, कोने अली जो सानी सारे जहान में, कोने मौला जो। बगैर रसूल राजे ना कोई हम सर, बगैर रसूल राजे ना है कोई हम सर, ओ बगैर रसूल राजे ना है कोई हम सर, बगैर रसूल राजे ना है कोई हम सर। बरहक अली आज़म, बरहक अली आज़म, इन हुन जहान में खाकों ने अली जो सानी सारे जहान में, कोने मौला जो सन ओ सारे जहान में। न ते खबर ते दिस्तू, न ते खबर ते दिस्तू, खोले कुरान में, कोने मौला जो। यो मासाल पुछा तो अहले इल्म वारन का, यो मासाल पुछा तो अहले इल्म वारन का, यो मासाल पुछा तो अहले इल्म वारन का, यो मासाल पुछा तो अहले इल्म वारन का। इन्नमा आयत आई, इन्नमा आयत आई, दसो के निशान में, कोने मौला जो सानी सारे जहान में, कोने अली जो सानी ओ सारे जहान में। न ते खबर ते दिस्तू, न ते खबर ते दिस्तू, खोले कुरान में, कोने मौला जो। है नमाज में मुंडी दिली, है दर ज़कात में, नमाज में मुंडी दिली, मौला ज़कात में, ओ नमाज में मुंडी दिली, है दर ज़कात में, नमाज में मुंडी दिली, मौला ज़कात में। एड़ी नवस बहुदी, एड़ी नवस बहुदी, बेटे इंसान में, कोने अली जो सानी सारे जहान में, कोने मौला जो सानी सारे जहान में। न ते खबर ते दिस्तू, न ते खबर ते दिस्तू, खोले कुरान में, कोने मौला जो। जेकी चयोरी जाली शाह वो लिखी अल कुरान में आ, जेकी चयोरी जाली शाह वो लिखी अल कुरान में आ, जेकी चयोरी जाली शाह वो लिखी अल कुरान में आ, जेकी चयोरी जाली शाह वो लिखी अल कुरान में आ। तेजो मुतरजुम कयो, तेजो मुतरजुम कयो, सिंधी ज़बान में, कोने अली जो सानी सारे जहान में, कोने मौला जो सानी ओ सारे जहान में। न ते खबर ते दिस्तू, न ते खबर ते दिस्तू, खोले कुरान में, है कोने मौला जो। वाह साईं वाह, ज़बरदस्त, माशाअल्लाह।